अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे पाकिस्तान जे बैन अक़वामी फ़नकार अताउल्ला खान नियाज़ी साहब जे बारे में कुछ ॿुधाईंदासीं। उम्मीद तव्हांखे हीअ वीडियो तमामु घणो पसंदि ईंदो। दोस्तों अताउल्ला खान नियाज़ी जो तालुक़ु मियां वाली जे इलाइक़े ईसा खेल जे नियाज़ी ख़ानदान सां आहे। इन खे लाला बि चवंदा आहिनि। हीअ फोक गुलकार जे तौर ते तमामु घणो मशहूरु आहे। अताउल्ला खान नियाज़ी सिराइकी, पंजाबी, उर्दू, सिंधी समेत 7 ज़बानुनि में तक़रीबन 50,000 खां वधीक कलाम ॻाए चुको आहे। दोस्तों अताउल्ला खान नियाज़ी जी पैदाइश जेका आहे बरोज़ 19 अगस्त 1951 ते अहमद खान नियाज़ी जे घर में थी। उन जी जाइ पैदाइश मोहल्ला बमरा ईसा खेल ज़िला मियांवाली आहे। अताउल्ला खान नियाज़ी खे नंढपण खां ई ॻाइण जो तमामु घणो शौक़ु हो ऐं जुनून हो ऐं पंहिंजे मुंहुं पियो ॻाईंदो हो। उनजो पीउ उनखे झलंदो हो त बाबा ॻाइण वॼाइण जेको आहे मीरासिन जो कमु आहे ऐं असांजो कमु न आहे, इज़त वारनि माण्हुनि जो कमु न आहे। पर हू न मुणंदो हो ऐं इन ॻाइण जे करे हुनजो पीउ जेको हो उनखे मार कुट बि कंदो रहंदो हो, पर हू न मुड़ियो। पोइ नेठि हुनजे पीउ चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, हाणे या त पढ़ाई कर या त ॻा। अगरि तूं ॻाईं थो त पोइ घर मां निकिरी वञ। पोइ उन छा कयो जो 1972 धारे जेको आहे पंहिंजा कुझु कपिड़ा वग़ैरह खणी ऐं खीसे में 2-3 रुपया हुजनि उहो हलियो वियो कराची। दोस्तों अताउल्ला खान नियाज़ी जेको आहे कराची हलियो वियो। पोइ कराची में हिकिड़े कमरे में रहंदो ऐं सॼो ॾींहुं मज़ूरी कंदो ऐं उन मज़ूरी जी हुनजी जेका ॾिहाड़ी हूंदी उहा 10 रुपया हूंदी ऐं मज़दूरी करण खां पोइ राति जो वरी ॻाईंदो, पंहिंजो शौक़ु पूरो कंदो। पोइ इन दौरान जेको आहे काफ़ी अरसो गुज़री वियो। पोइ हुनजे घरां हिकिड़ी इतला आई त हुनजी भेण गुज़ारे वई आहे। पोइ जॾहिं भेण जी इतला आई त पोइ वरी वापसि लाहौर हलियो हुयो पंहिंजे घर वारनि वटि। दोस्तों हाणे कराची में जेको अताउल्ला खान नियाज़ी जेको आहे 6 साल गुज़ारिया। हाणे 6 साल इहे तमामु घणा ॾुखिया माना ॾींहं गुज़ारिया, वॾा तकलीफ़ वारा ॾींहं गुज़ारिया। पोइ वापसि अची वियो लाहौर में जॾहिं भेण जी वफ़ात थी वई। पोइ उते ई रिहाइश अख़्तियार कयईं। 1978 धारे अताउल्ला खान नियाज़ी रेडियो पाकिस्तान बहावलपुर में परफॉर्म कयो ऐं तमामु घणी हुनखे जेका आहे पज़ीराई मिली ऐं इन साल पाकिस्तान टेलीविज़न कराची जे प्रोग्राम नीलाम घर में परफॉर्म कया आहिनि। रेडियो पाकिस्तान बहावलपुर मां अताउल्ला खान नियाज़ी ईसा खेलवी खे 25 रुपए जो चेक मिलियो, जेको उहो अॼु बि चवे थो त मूंखे केरु 25 लख रुपया बि ॾिए त मां उनखे इहो चेक न ॾींदुसि। 1979 धारे फैसलाबाद जे चौधरी रहमत अली पंहिंजे ऑडियो स्टूडियो रहमत ग्राफोन हाउस में अताउल्ला खान नियाज़ी ईसा खेलवी जूं 4 ऑडियो वॉल्यूम रिकॉर्ड करायूं। चौधरी रहमत अली अताउल्ला खान नियाज़ी खां कोई वाक़फ़ियत न हुई। चौधरी रहमत अली जे हथ अताउल्ला खान नियाज़ी जी हिकिड़ी ऑडियो कैसेट लॻी जेका हुनखे तमामु घणी वणी ऐं उन जे करे ई हुन अताउल्ला खान नियाज़ी सां जेको आहे राब्तो कयो। अताउल्ला खान नियाज़ी जेको आहे केतिरनि ॿोलियुनि में ॻायो, हर ॿोली में तक़रीबन ॻायो ऐं ख़ासि तौर ते सराइकी में तमामु घणा कलाम ॻाया, पंजाबी में कलाम ॻाया, उर्दू में तमामु घणा कलाम ॻाया ऐं हुन जे कलामनि जी जेका नक़ल जेका आहे बॉलीवुड में बि कई वई, कापी कई वई। अताउल्ला खान नियाज़ी जा मशहूरु कलाम हिन रीति आहिनि। कमीज़ तेरी काली ते सुण फुलां वाली, ए थेवा मुंदरी दा थेवा, इधर जिंदगी का जनाजा उठेगा, रातां दिया नींदरा वे बोल सांवल, ऊँठा वाले टूर जाएंगे, इश्क में हम तुम्हें क्या बताएं, आखे वाह बलोचा बेपरवाह बलोचा, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, इश्क में हम तुम्हें क्या बताएं, चन कित्थां गुज़ारी वे रात वे, अज काला जोड़ा पा साड़ी फरमाइश ते। अताउल्ला खान नियाज़ी खे कई एज़ाज़ ऐं इनाम भी मिलिया। उनखे 14 अगस्त 1991 ते हुकूमत पाकिस्तान जे तरफ़ां तमग़ा बराए हुस्न कारकर्दगी अता कयो वियो। 1992 धारे मल्क बरतानिया उनखे लाइफ टाइम अचीवमेंट एवार्ड सां नवाज़ियो। 1994 में सभ खां वधीक ऑडियो एल्बम कैसेट रिकॉर्ड करण ते गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में नालो दर्ज कयो वियो।
23 मार्च 2019 ते हुकूमत पाकिस्तान उनखे फ़न जे शोबे में बहितरीन ख़िदमात जे एतराफ़ में सितारा इम्तियाज़ सां नवाज़ियो। दोस्तों इन वीडियो जूं क़िस्तूं अञा हलंदियूं ऐं शौक़ सां ॾिसंदा रहो कामरान जानी सिंधी के यूट्यूब ते। दोस्तों इन वीडियो जूं क़िस्तूं अञा हलंदियूं ऐं शौक़ सां ॾिसंदा रहो कामरान जानी सिंधी के यूट्यूब ते।